अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम वलल आखिरतु खैरुन लक मिनल ऊला वलसौफ युअतीक रब्बुक फतरदा सदक़ल्लाहु मौलाना अलियुल अज़ीम। ऐ बुलबुलान गुंचे गुलजार अहमदी सल्लु अला मुहम्मदिन व आले मुहम्मदी सपड़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीबल्लाह दिल खुले चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीबल्लाह। जनाब सदर गिरामी कदर इज़्ज़त माब पीर तरीका तराबर शरीयत हज़रत क़िबला सैयद नूर मोहम्मद शाह जिलानी अमीर डिवीज़न नावशाह जमात अहले सुन्नत अलहाज साईं हाजी कुर्बान खान उमर साहब साईं हाजी मोहम्मद चंगल अब्दुल वहीद ऐं तमाम मौज आशिक फरमाना इश्ते जी ज़ीनत हाफिज़ सगोरा आलम प्यारी जमात सगोरी अस्सलामु अलैकुम। जे तव्हांखे एतिरी मौलनि सां कावड़ी त पोइ पिंडाल में असांखे छा जे लाइ घुरायो तव्हां जवाबु कंहिं बि खणंदो मां चयो अस्सलामु अलैकुम ॼण त भीड़े चप ते सुक करे पता चले वालेकुम अस्सलाम इहो तरीक़ो आहे ॾाढे चओ वालेकुम अस्सलाम न न अञा थोरो वधायो अस्सलामु अलैकुम पर तव्हां जो कोन्हे सीउ ॻाए उत्तर भी हले तो कुछ रैली में आया हूँ तो कुछ थकजी भी पिया हो कुछ वरी मथा नगर जो भी टाइम थी वियो आहे माशाल्लाह। पर हाणे असांजो ईमान हूंदो आहे त इहो नंगर त सभु कंहिंखे घर में मिले थो पर मीलाद बि उहे चेहरा खणी राजन खे मदीने वारो मंतखब कंदो सुभान अल्लाह। त तव्हां हिकिड़ो कमु कयो मूंखे ॿई हथ मथे करे सुभान अल्लाह जो हिकिड़ो दफ़ो बसि जवाबु ॾियो मां बार बार पोयां भी सभई ॿई हथ मथे करे को बात हेठि न करे माशाल्लाह। हाणे ठगी न कजो जंहिं बि पोयां हथ मथे कयो आहे न उहो अॻिते उथी अचे टेक छॾियो पासा छॾियो अॻिते उथी अचो बसि हे त जंहिंसां शरण खे बि मारे अॻिते वेझा को किथे वेठो आहे को किथे वेठो आहे पिंडाल में प्रोग्राम जो सुकून नथो अचे पियो तव्हां सवला थी वियो पिंडाल तव्हांजे लाइ हाजी साहब सजा वॼारे तो सही सॼो हेठां कालीनूं विछायूं पियूं प्यारा दोस्तो सभई तव्हां वेझा अची वियो बिल्कुलु बिल्कुलु वेझा निकिरी अचो तव्हां साईं वेझा अची वियो हाजी चङा तो इस्तक़बालिया ख़िताब ॾींदो ई करे त साईं प्रोग्राम सेट करे पोइ मां बि ॾोत किरी रखिया पर हाणे सेट प्रोग्राम करण में भी वक्त थो लगे छो जो सर्दी अची वई आहे सुभान अल्लाह। तव्हां हिन पासे वारा जेके आहियो न इहे एॾे नथा ठहो सभई जलसे खां मेरे निकिरी अचो हिन पासे वारा अचो अचो सलाद पढ़ो चओ सल्लल्लाहु हाणे जमात का काथे पंहिंजी घुमे का ॿाहिरि का किथे को किथे बाबा तव्हां हुज़ूर जो मीलाद ॿुधण आया आहियो अचो मुस्तफ़ा जो मीलाद ॿुधो चओ सुभान अल्लाह। असां अॼु इहो चवंदासीं त तव्हां
असां अज मदीने वारे जो मिलाद ॿुधी दिलियूं ठारींदासीं सुभाणे पर इहा ॼाणो त असां न अवाम खे ख़ुशि करण लाइ निकिता आहियूं न को असां कंहिं दुनिया वारनि खे ॾेखारण जे लाइ निकिता आहियूं असां सिर्फ़ु इन इरादे सां गॾु थिया आहियूं अॼु अल्लाह राज़ी थिए मदीने वारो राज़ी थिए बसि जे हिकु न रुसी हो तो घोड़ी बाज ॿियनि जी हिकिड़ो मदीने वारो राज़ी रहे अल्लाह राज़ी रहे बाक़ी जे जग जो वियो तो वञण ॾे चो सुभान अल्लाह चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह चो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अज यारी शरीफ जो ॾींहुं तारीख़ रबीउल अव्वल जी यारहीं रात यारी रात गुज़री ॾींहुं यारहीं जो मथा 12 जो टाइम अज मां सलाम पेश थो कयां इंतज़ामिया वारनि खे अहिड़ो त तव्हां टाइम मुंतख़ब कयो जेको टाइम ऐं दिहाड़ो तारीख़ ख़ुदि पीरनि जो पीर अब्दुल क़ादिर जिलानी यारी मल्हाईंदो हुज़ूर महबूब सुभानी यारी जो ॾियारो हूंदो हिन टाइम खां यारी जो शुरू मुंहिंजा आदा यारी शरीफ जो लंगर ईअं हलाईंदा इलाइक़े में हलाईंदा ॻोठनि में हलाईंदा ताकि इन इरादे सां मथां ॿारी जी रात ॾींहं ते ॿारी जी राति मुंहिंजे मदीने जे मीर जी आमद आहे मां चाहियां थो त मुस्तफ़ा जे आमद वारी राति को बुखियो न सुम्हे कोई बुखियो न सुम्हे सब ड्रावल हुजनि छो त मुस्तफ़ा जो मीलाद मथां 12 जी रात अचे पई अदा सुबुह रबीउल अव्वल असां जंहिंजे लाइ चवंदा आहियूं सुभान अल्लाह मोमिनो ख़ुशियां मनाओ कमली वाला आ गयो रब सल्लम गुनगुनाओ कमली वाला आ गयो अल्लाह दा बनो जय रात मुझे मदीने वारो घोट आयो अर्शन में आवाज पे आया फर्शन में आवाज पे आया अदा जेके औरतूं हमला संदा जेकी औलाद थियो ओए पुत्र ई पुत्र अल्लाह जी ज़ात मदीने वारे घोट जे मिलाद जी खुशी में पुत्र विहाया सुन्नी जे तो मिलाद तो बड़ी ॻाल्हि कान्हे तो अल्लाह जी सुन्नत ज़िंदगी सुभान अल्लाह हबीब करीम जी ज़ात और काजी अम्मा दी चए मां उन रात निहारियो तारा सितारा ॾखण जा ओल ॾखण जा उतर जा ॾखण ओल जा ओभर जा ओलह सितारा हली रहिया ईअं पियो महसूस थिए त ॼण के खिमड़ियूं पर निहारिया पई त खिमड़ियूं न आहिनि इहे सितारा मदीने वारे जे आमद जे ख़ुशीअ में झूमी रहिया केवड़ियूं न पर मुस्तफ़ा जे आमद जी खुशीअ में सितारा भी झूमी रहिया तो असां भी चवंदासीं अजो भाल सुभान अल्लाह भलायूं मुंहिंजो साईं आयो अजो भाल भलायूं मुंहिंजो साईं आयो अचो मिलाद मल्हायूं मुंहिंजो साईं जंहिं जो साईं आयो आहे उहो सुभान अल्लाह बि चवी चवराए बि सही बाक़ी जंहिंखे वट पवनि उहो भली न चवराए जो अजो भाल जा भलायूं मुंहिंजो साईं आयो आहे अचो मिलाद मल्हायूं मुंहिंजो साईं आयो उन मदीने वारे घोट जो मिलाद हबीब करीम जा आशिक उन मुस्तफा जो बचड़ो पीरन जो पीर दिलबर दस्तगीर यारी जे दिहाड़े ते यारी शरीफ कंदो हो की खबर पई पाड़े वारन के परे वारन के तर वारन के हाजी कुर्बान जो अदा हली थो कादे तो हलो तो यारी वारे पीर दे सुभान अल्लाह असल में यारी वारो पीर इन जे करे सजो जो यारी जे ॾींहं ते दस्तगीर मदीने वारे जो मिलाद कंदो सुभान अल्लाह मिलाद कंदो हो मशहूर थियो यारी वारो पीर आवाज आयो
हाय अब्दुल कादिर को मीर होंदो को पीर होंदो को फकीर होंदो पर तू जो नालो क़यामत ताईं यारियां वारो पीर होंदो मुर्द बोले बोले जन जा थक जी पौंदा अब्दुल कादिर तू जो मुर्ग याने फैज़ क़यामत ताईं जारी होंदो उन्हें अब्दुल कादिर जीलानी जा मुरीद अज यारी शरीफ भी आ मां चाया तो बारियां ते खसूसी खिताब वारो खिताब करे मां तव्हां के यारी शरीफ जी निस्बत सां ॻाल्हियूं चार ॿुधायां ताकि तव्हां जे ॿुधण जे सदके अल्लाह मुंहिंजो बि बेड़ो पार करे सॼे तो सुभान अल्लाह तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हाने उलमा वेठा हन एकड़ो मसलो मुके समझायो मदीने वाले साईं छा फरमायो त क़यामत जी दिहाड़े अमल तुरंदा छा थींदो अमल थोड़ो गलायो जवाब जो अमल तुरंदा पो इहो को इंसाफ त कोने तुरण गणप में फर्क आहे जेकरे असा दुनिया में को 500 नमाज तो पढ़े तो फरिश्ता लिखन था ना 500 नमाज पढ़ी जेकरे को रोजा तो 60 रखे 5 साल तो रखे तो उन जे ला फरिश्ता ओतरा रोजा रखन जेकरे हज तो करे तो ओतरो हज रखन पर ई नाहे उते गणप न हलंदी उते तोर हलंदी सुभान अल्लाह हाने इते एकड़ो नुक्तो उलमा जेको बयान कयो मां तव्हां के ॿुधाईंदो इंशाअल्लाह तुंहिंजी दिलि ठरी पवंदी आलिम सदोरा लिखंदा त तोर ऐं गणप जो फ़र्क़ु इहो हूंदो त जंहिंजो नमाज़ूं भली लखे हुजनि उन में इश्क़े मुस्तफ़ा जो वज़न न हूंदो उहे लखनि नमाज़ुनि खे जेकॾहिं को आशिक़ हूंदो उन जो 10 नमाज़ूं हूंदियूं उन्हनि में इश्क़े मुस्तफ़ा जो पावर हूंदो उन्हनि लख नमाज़ुनि खे मदीने वारे घोट जे ग़ुलाम जी नमाज़ तंगे बि रहंदी मुस्तफा जी ज़ाती मोहब्बत की अल्लाह ताला ॾिसंदो जन जन जी नमाज़ में मोहब्बत उनके अमल के वधायो जन जे रोज़े में मोहब्बत मुस्तफा जी खुशबू या उनके वधायो वने हज़रत हबीब जो सहाबी अर्ज़ करे या रसूल अल्लाह क़यामत जो ॾियारो थे असां तव्हां सां मिलण चाहियूं काथे मिलंदासूं पाण फरमाईंदा त मां इते अमल तुरंदा उते बीठो हूंदुमि मदीने वारा छो पाण फरमाईंदा इन जे करे जंहिं मुंहिंजे उम्मती आशिक़ जो नेकियूं खुटंदो मां मुस्तफा जे सदके अल्लाह पूरो करे जॾींदो साईं जे ओतिरे बि न मिलूं सुभान अल्लाह तो साहबी रसूल के मदीने वारो साईं तो फरमाए मां पे उन जगह ते हूंदुसि जाते आपे कौसर जा प्याला भरे ॾियण वारो हज़रत अली हूंदो प्यारण वारो मदीने जो मीर हूंदुसि इते बि राज़ अथव हाणे आलमनि जे आॾो मां नथो एतिरो बयानु करे सघां इते बि राज़ आहे उहो इहो त भला भरे अली साईं ॾे प्यारण वारो मुस्तफा इन में राज़ कयो आहे सुभान अल्लाह दिलि खोले छो थो ॿुधायां हिन सुभान अल्लाह ते न ॿुधाईंदो थोरो ॾाढे जो सुभान अल्लाह ठही आओ त जेसिताईं तव्हांखे न मौलवी वारो वारो न कनि तव्हां बि असुर ठिप को घर असुर ठपो हणींदा छो त सुभान अल्लाह मौलवी जा त चवणी कान्हे का प्यारा दोस्तो अॼु फमन यअमल मिस्काल ज़र्रतन खैरन यरा जेकॾहिं अल्लाह जो क़ुरान थो फरमाए तव्हांजो तमामु जेको ज़रे मिसल ख़ैर हूंदो उहो बि ॾिसंदो ज़रे मिसल शुरू हूंदो उहो बि ॾिसंदो इन में ख़ुशि न आहे छा त क़यामत जो ॾिहाड़ो हुजे अल्लाह ताला जॾहिं असांजा अमल तोराए आॾो हुजनि हथ सॼे में अचनि उन हथनि में जॾहिं अमल हुजे उन्हनि अमलनि में हिकु अमल इहो बि हुजे मिलाद मुस्तफा में पाण खे यारी में वेठल ॾिसी ऐं सुभान अल्लाह मुर्गी चवंदो ॾिसी त बेड़ो बि न रहंदो मोबाइल रिकॉर्ड 10 साल जो महफूज करे थी छा अल्लाह जो कुरान गुरु महफूज कंदो अल्लाह जे कुरान महफूज कंदो
क़यामत जो ॾियारो थींदो इहे सभु अमल तुंहिंजे साम्हूं ईंदा राज़ इहो अली साईं जेके तुंहिंजा आशिक हूंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह बीमारी त कान्हे न का अली साईं खे मञींदा आहियो सुभान अल्लाह हज़रत अली साईं खे मञण वारा हथ मथे कयो सुभान अल्लाह हज़रत अली साईं शेर ख़ुदा हरींदो ॾींदो प्यार ईंदो मुंहिंजो मदीने जो मीर सुभान अल्लाह इन जे करे जो मदीने वारे घोट के पंजा उम्मती प्यारा पंजा गुलाम प्यारा एकरे कदर गुलाम प्यारा हबीब करीम जी ज़ात फरमाइंदा मां प्यारी दो साहब दो चवे या रसूल अल्लाह उते न मिलंदा किथे मिलंदा पाण फरमाइंदा मां पुल सिरात ते सिर सजदे में रखूं उम्मत जे पार करण जे लाइ दुआ वेठो घुरंदो सुभान अल्लाह नहीं एड़े हबीब जो मिलाद छो न कयूं जेको पुलसरात ते बि कम ॾियो माशर जे मैदान में आबे कौसर जा प्याला भरे पियारे सुभान अल्लाह सुभान अल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि या नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जी ज़ात बरका जो हबीब तो चवे उमा पुल ते पुलसरात और आशिक लिखंदा जन मदीने वाले साईं जो गुलाम जंहिंजे सीने में इश्क मुस्तफा हूंदो मोहब्बत मुस्तफा हूंदी उहो जॾहिं उतां गुज़रंदो अल्लाह जी ज़ात बरकात के अर्ज़ कंदो दोज़ख मुंहिंजा मौला करीम जल्दी आशिक रसूल गुज़री वञे छो त इन जे सीने में जेका मुस्तफा जी मोहब्बत जी दौलत आहे इन जो एतिरो त पावर आहे एतिरी इन जी थधाण जो मुंहिंजी बाहि विसामी दे सुभान अल्लाह तो प्यारा दोस्तो उन मदीने वारे जो मिलाद बि कबो इन सूरत में कबो ये चबो त अजो भाल जा भलायूं मुंहिंजो सुभान अल्लाह अजो भाल जा भलायूं मुंहिंजो साईं आयो आहे अचो मिलाद मल्हायूं मुंहिंजो साईं आयो जंहिं जो साईं आयो आहे चवे ऐं अचो मिलाद मल्हायूं मुंहिंजो साईं आयो आहे अजो भाल जा भॻायूं अब्दुल कादर जीलानी यारे जे दिहाड़े ते मदीने वारे जो मिलाद कंदा हा कच्चो राशन इलाके में विराईंदा हा होठन में ॾींदा हा घरन में ॾींदा हा पुछो ईंदो अब्दुल कादर जीलानी इहो अमल छाजे करे था कयो पाण फरमाईंदा इन राति मुंहिंजे नाने मदीने जे मीर जी विलादत आहे मां चवंदो आहियां इन राति कोई बि पुछो न सुम्हे पर यादि रखो 12 सूमर जी रात कब्रन जे अंदर ये दिल मुर्दा बे भगवान मौला या रात वरी वरी मोटे इन जे करे जो इन रात अल्लाह कब्रन तो अज़ाब खणाईंदो पंहिंजे यार जी खुशी में पंहिंजे महबूब जी खुशी में खणाईंदो आहे सुभान अल्लाह हर कोई प्या चाहे मर्जी सुभान अल्लाह मालिक कलतार दी अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी हर कोई प्या चाहे मर्जी मालिक कलतार दी अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी मुर्दे अज़ाबी वलवल मंगन दुआएं हमेशा मुर्दे अज़ाबी वलवल मंगन दुआएं हमेशा हीवे पई आवे शाला सुभान अल्लाह हीवे पई आवे शाला राते सुमार दी सुभान अल्लाह अल्लाह पे चाहे मर्जी
आमद मुख्तार दी हर कोई चाहिंदो अल्लाह राजी थे पर मिठो रब चवंदो मुझो मदीने जो मीर राजी मदीने वारो साईं तो चवे तो अल्लाह जी ज़ात बरकत वल सौफ युतीका रब्बुका फतरदा हबीब एतरो दींदो में जो तू राजी थी वेंदे उलमा इकराम वेठा आहिनि हबीब के अर्ज़ कयो या रसूल अल्लाह तव्हां कीअं राजी थींदा हबीबन करीमन जी ज़ात फरमायो जे सीधाई मुझो आशिक हिक जन्नत खां ॿाहिर हूंदो मां राजी न थींदो में पंहिंजे गुलामन के जन्नत में दाखिल करे फिर जन्नत में रखंदा मुस्तफा जा करम सुभान अल्लाह कंहिंजा करम आहिनि असां इन जे करे चवंदा आहियूं सबको सुखियो वसे तो सरदार जे करे नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे हर को सुखियो वसे तो सरदार जे करे नाराज़ रब न थींदो पंहिंजे यार जे करे नसीब वारा इंसान है भाई कौन न याद आए हैवान है फतई सुभान अल्लाह बुधो नसीब असांजो जो मदीने वारे जा गुलाम है सुभान अल्लाह हे दे नसीब वारा इंसान है फतई कौन न याद आए हैवान है फतई राजी तेरी रुठा थई प्रकार जे करे राजी तेरी रुठा थई प्रकार जे करे नाराज रब न थींदो पंहिंजे यार जे करे सुभान अल्लाह मरहबा सुभान अल्लाह असां सां रब राज़ी आहे न त अॻ में नबीअनि जे उम्मतन में जेकॾहिं कंहिंजो को कपिड़ो हितां थोरो पली थींदो त उहो दामन ई कटणो पवंदो याने धोए न बल्कि कटे छॾे पर असां सां कर्म थियो अल्लाह जी ज़ात बरकत हबीब करीम के रोज़ ज़मीन मस्जिद करे ॾेई छॾी पूरी मस्जिद में पूरी दुनिया के जमीन पे पाक हुजे सजदो दे चले सुभान रब्बियल आला अल्लाह दो फरमाना उनके नमाज जो सवाब दी से भाई याद रखो मुसलमान ये सब कर्म मदीने वाले जे सदके मां गाल पे कई पीर जी मुय्यदीन मीर जी अदा दस्तगीर के मनण वाला भाई तो मत करे नारो लगाए अन्या भी थोड़ो दिल के ठारो हाने मां हणाया ता का नारा हाने हबीब जा आशिको बुधो दस्तगीर जो शान जो सुभान अल्लाह हजरत अब्दुल कादिर जीलानी बगदाद जे अंदर रहे दो सुभान अल्लाह साईं जन जी बुफिया जो नालो हजरत आयशा उन बगदाद जे इलाके में डुकर पियो मींहुं न पियो सब बगदाद वारा गॾिजी आया ओ अम्मा दुआ घुर अल्लाह जी ज़ात मींहुं वसाए अल्लाह करम करे डुकर दियो माल भुख मरी रहा है हजरत आयशा जेका दस्तगीर सुने जी पुफिया उहा घर के बुहारो थी दे दुआ थी घुरे मौला तू करीमा तू रऊफ रहीमा पंहिंजे बंदन ते ॾाढो करम कंदो मींहुं वसा मदीने वाले साईं जा उम्मती डुकर में आयो फौरन मींहुं वसण शुरू थियो हे हजरत महबूब इस्लामी जे पुफिया जो कमाल दुआ जो कमाल पीर जी दुआ जो कमाल छा हूंदो अब हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए थो उहा इहा हिकिड़ो बुज़ुर्ग सदाई शेर ते सवारी कंदो सुभान अल्लाह सदाई शेर ते सवारी करे इत्तफाक सां बगदाद जे इलाइक़े में अची वियो माण्हू मोकिली माण्हू चयोसीं हिते बुज़ुर्ग हिकिड़ो रहे थो जंहिंजो नालो अब्दुल कादिर जीलानी आहे सुभान अल्लाह
अब्दुल कादिर जीलानी अबू रहे तो पाण पैगाम मोकिलन पंहिंजा खलीफ़ा मोकिलन चई वञी सलाम ॾियोसि चओसि त मुंहिंजी सलामी अची भरे छो त मां वॾो पीर आहियां मुंहिंजी सलामी अची भरे नंबर 2 अब्दुल कादिर जीलानी खे वञी चओ त पंहिंजे माल मां हिकु ढकी यादांद मुंहिंजे शेर जे खाधे जहिड़ा मोकिले सम्झ आया माण्हू दस्तगीर जा फ़कीर मुरीद वेठा आशिक वेठा असां सभिनि कामिलन वलियनि जा गुलाम आहियूं चओ सुभान अल्लाह अल्लाह जे फज़ल सां क़यामत जो ॾिहाड़ो थींदो कहते केर दाई होंदो कहते केर दाही होंदो वाहिद ही जमात कहते सब को हथ खणी चवंदो मौला माफ़ कर इहो असांजो गुलाम आहे असांजे मञण वारो यानी अब्दुल कादिर जीलानी भी चवंदो मुजाहिद हजरत इमाम हुसैन चवंदो मुजाहिद इमाम हसन चवंदो मुजाहिद हजरत अली चवंदो मुजाहिद उस्मान सुनो चवंदो मुजाहिद अबू बकर सुनो चवंदो मुजाहिद अमीर उमर चवंदो मुजाहिद खुद मुस्तफा फरमाईंदो जंग छडन जो को ना है जो मां मदीने जो मीर वेठो सुभान अल्लाह मुरीद वेठा पाण फरमावा वाड़े मां हिकिड़ो ढगो गाए ॾियो फ़कीरनि खे त वञी पंहिंजे पीर जे शेर खे खाराए उते जेको हिकिड़ो फ़कीर वेठो उन्हनि दिलि में सोचियो साईं जिथे न उते उन ड्राड़ हई पे त मां वॾो पीर आहियां ॻाल्हि जाई थी थिए हले छा माना ऐं पाण फरमाइनि तव्हां ढगो गाए हलो मां पोयां अचां थो सुभान अल्लाह पोयां अचां थो अञा ॿाहिरि निकितो हलिया नंढड़ो गुलरा जेको माल जे वाड़े जे दर ते वेठो उनखे कंहिं फ़कीर चयो त ए गुलर तोखे गैरत कान आई दस्तगीर जे वाड़े जो ढगो ॿिए पीर जो शेर खाए चवे थो वञण ॾेसि मुझे हबीब जा गुलाम उते जेको उन पीर जे आड़ो हिकु दस्तगीर जो फ़कीर मलंग दरवेश वेठो हो वो साम्हूं निहारे थो हाउ जरवा के ढगो बि कायूं था अचनि उन पीर जे मुरीदनि चयो त असांजे पीर जी करामत ज़ोर आहे हिन जे करे हो निहारियो ढगो अची रहियो आहे असांजे पीर जो शेर खाईंदो त हज़रत अब्दुल कादिर जीलानी जो मुरीद वेठल थो चए ओ फ़कीर तव्हां ढगो ॾिसो था पर इन जे पोयां ॾिसो त केर थो अचे पोयां निहारीनि त उहो गुलर थो अचे जीअं जो शेर जे वेझो ढगे खे आंदो उन चंबा हणी सुक कची शेर जी पकड़ी आहे शेर पट ते किरियो आहे वो मलंग दस्तगीर सोने जो मुरीद करे थो मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो पीर न अथई पर सुभान अल्लाह मुझे पीर जहिड़ो कंहिंजो पीर न अथई दर खोड़ मगर दस्तगीर न अथई सुनियो के पीर जो इनकार न आहे चवे तो इनकार न आहे चवे तो दर खोड़ लखे हन चवे तो मुझे पीर जहिड़ो सुभान अल्लाह हिन पासे वारनि जे भरिसां ख़बर न आहे त परे पासे रो या मां एकना तूं लहराया घणा पासो वठियूं परियूं वेठा आहिनि टच मोबाइल कंदा एक त इन टच मोबाइल दा असांजे नौजवान जो मुजादा बस बेड़ो ई बेड़ो छॾियो दो नंबर मां ॾिठो त तक़रीबन के हेॾां के होॾां उते टच मोबाइल पिया हलायो अदा टच मोबाइल क़बर में न हलंदो क़बर में हलंदो त मदीने वारे घोट जी ज़ियारत इश्क मुस्तफा नबी अॼु तूं ॿाहिरि हले अॼु रहमत जो विस्तार इन रहमत जे विस्तार में वेह मन वॾ फुरे जी रहमत ते वसी करे इमाम जाफर सादिक का सवाल किबला नमाज खुदा जी ता पढ़ो दुरूद अल्लाह जे नबी ते ता पढ़ो ऐं उन जी आल ते ईमान मिलो फजब बाहे पाण फरमाईंदा प्रैक्टिकल तौर करे ॾेखारे पाणी जो प्यालो घुरायो वियो आहे उन जे मथे ते रखियो वियो आहे उन खे भरियो वियो आहे पाण फरमाइनि था कर ख़बर हाणे भरियल प्याले में जेकॾहिं असां पाणी विझंदासीं इहो काॾे वेंदो चवे थो इहो पाणी भरियल प्याले मां तुंहिंजे छाती ते मुझे सीने दे मुझे कुल्हण दे मुझे पुठीअ दे यानी मुंहिंजी जान पे करंदो मदीने वारे जे बचड़े जवाब ॾिनो तव्हां नमाज़ खुदा जी पढ़ंदा आहियो मुंहिंजे मदीने वारे साईं जो रहमत
ते हिते पाणी हार जे त काॾे वेंदो टपड़ी होॾे वञी करंदो जा हथ सां कोई छिनो सभी ॻाल्हि आहे तव्हांजी जान ते करंदो इन जे करे मुंहिंजे हबीब जा गुलाम अल्लाह जी ज़ात बरका जे प्यारे कामिल वली जा गुलाम हिकिड़ो शेर आशिक़ ठाहियो अचे थो इनकार न आहे त मुंहिंजे पीर जहिड़ो पंहिंजो पीर न थिए सुभान अल्लाह यारी शरी वास्तार में दर खोड़ मगर दस्तगीर न थिए सुभान अल्लाह आए जग सजे जो जानी मुझो जिए जिए जुलानी जन पाटन दिल थी चादर आत जो बचड़ो अब्दुल कादर जन पाटन दिल थी चादर आत जो बचड़ो अब्दुल कादर आए महबूब सुबहानी मुझो जिए जिए जुलानी जी झुकी पर राज करो दुश्मन के पर बाद करो दुश्मन के पर बाद करो बगदाद किते पर याद किते बगदाद किते पर याद किते जसो राहन जो थोड़ा दाद किते दी मुश्किल वही आसानी मुझे जिए जिए जिलानी ओके यारी बारी जलाइन प्यागे जियो पंजो त जलाइन प्या लगे सा छादा करे सगो कंजो हाम ठरे कंजो बूथ फिरे सुभान अल्लाह होडर जो सुभान अल्लाह मेरे भाई में के तो खोले जो सुभान अल्लाह कंजो हाम ठरे कंजो बूथ फिरे मुझे ढोलन वटे तो जग ढरे भली कंजो बूथ फिरे कंजो याम ठरे पर इया अल्लाह जी ज़बरका जी करब नवाज़ी आहे चवे तो त कंजो याम ठरे कंजो बूथ फिरे पर मुझे दिल पर वक्त को जग ठरे जो तो कायनात जे वलियन जो सरदार केतरो तो उड़ाम करे पर जे अब्दुल कादिर जीलानी जो खत्म जो इनकारिया वो वली न तो थी सके वली अल्लाह जी समद हमहर हरण वारो तुंजो मुझो पीर अब्दुल कादिर जीलानी याद रखो कि मदीने वारो साईं तमाम नबीयन में शान वारो इने वलियन में तुंजो मुर्शिद बगदाद वारो अब्दुल कादिर जीलानी आहे ऐं एतिरो शान जेको में यारी कंदो आहे उनखे दस्तगीर सुञू थियण न ॾींदो आहे अल्लाह जी लाड न ॾींदो आहे अतरो को संकर न बे सॼे इलाइक़े में कंहिं हिक ते त हे यारी कंदड़ो हे सुञू थी वियो अतरो को कंहिं हिकिड़े ते को भी न पर जेको यारी कंदो आहे उनखे अल्लाह ताला बि न ॾींदो आहे चओ सुभान अल्लाह यारी बारी जन्नतूं जी कईया रिज़्क़ में बरकत तनजे पईया परवा पंजूरा हे लदहुना सुभान अल्लाह परवा पंजूरा हे लदहुना ऐंदे अदिला छुना अमीर तालिब ममजो मुर्शिद सुभान अल्लाह लगे तो ता दस्तगीर जी मुरीद में ना आयो तने तो ता आस्ते जुम साईं वसी है एड़े हिसाब सां ता हुकम हलायो तो मां वही पाक ॾींदो आहियां साईं बुजुर्ग जो हिकिड़ो साईं जो कोल हो वो ॾाढो दौड़ में साईं किताब में ॿुधायो अॼु ताईं मूंखे उहो बि यादि आहे पर हाणे उहो बयानु कंदुसि त काफ़ी टाइम थी वेंदो पर हिकिड़ो शख़्स हो ग़रीब हुयो इज़त वारो हुयो पर पुलिस जे चक्कर में अची वियो पुलिस जे चक्कर में पुलिस हुनखे वठी वई थाणे वञी विहारियसि सूबेदार जो हिनखे ॿ टे सत पुत्र वञी हण पासे सां विहारे हुनखे लकड़ूं कढी हुन हणण वारी खे पासे वारे खीसे मत विझी कढी 100 रुपया ॾिनी चई वठ 100 रुपया मूंखे धक न हण मां हिन धकड़ में न ॼाणा सुभान अल्लाह दिलि खोले चइबो आहे हाणे हीअं आहे त हाणे पासे सां सूबेदार वेठो आहे ॿुधंदो ई साईं अब्दुल गफूर जहिड़ो ॿुधंदो हिन जे करे हाणे हीअं था कयूं 100 रुपया में छॾींदुसि कोन पोइ दफ़े ॿुधायो मां इहो हाणे 100 रुपया बि रखां थो धक भित ते थो हणां भला रड़ियूं त कंदे ये रड़ियूं त कंदे हा इहो कमु कंदुसि जेॾी महिल हुन धक हणणु शुरू कया मप कयो चुप कयो वरी बिस्मिल्लाह करे कढी ॿियो 100 ॾिनई चई वठ चई छा कयां चई हाणे धक बि तूं हण त रड़ियूं बि तूं कर तव्हां बि था चओ त तकरीर बि मौली सूमर करे त सुभाणे अल्लाह बि मौली सूमर करे असां त कुझु कोन कंदासीं प्यारा दोस्तो जेको यार ही कंदड़ हूंदो आहे उहो सिजू न थींदो आहे छो त यारी ख़ुदा जो ख़ैर आहे जेको ख़ैरात कंदो आहे यारी बारी मल्हाईंदो आहे अब्दुल कादिर
है ओ मुझा मुरीद तू 5 वक्त नमाज पढ़ 4 तस्बीह जिक्र जो कर थोड़ी मानी खाई बांसड़ा जो करे सनी को मां जाना तो मुझो रब जाने क़यामत जे दिहाड़े मदीने वाले घोट जा आशिको अब्दुल कादिर जीलानी 40 रातूं बैतुल्लाह जे अंदर होंदो रहो तवाफ कंदो रहो नमाज पढ़ंदो रहो आवाज आयो घुर अल्लाह जी ज़ात जे प्यारे महबूब जे बचड़े अब्दुल कादिर जीलानी अर्ज़ कयो मौला मुझा मुरीद बनंदा रहूंदा उहे बख्शाए दे आवाज आयो अब्दुल कादिर तोखे पिन भाकरन जी इजाजत आ अब्दुल कादिर जीलानी तो चवे मुझे खुदा जो कसम है भाकर घना है मां एक ही भाकर में खुदा मदद जन्नत में दाखिल करे चली सुभान अल्लाह अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून खबरदार जेके मुंहिंजा दोस्त मुझे कोई खौफ खतरो कोने को अल्लाह ताला फरमाए तो वलल आखिरतु खैरुन लक मिनल ऊला जे पोते मुस्तफा तो शान निखरंदो वधंदो न बल्कि निखरंदो आहे खुलंदो कोई साल 5 माण्हू हूंदा 50 माण्हू हिकड़ा तो इन जलसे में अजीब रिवाज ॾिठो त परते बि मुंह वेठा अल्लाह खुश रखंदो उनके अल्लाह अल्लाह जो हबीब कहंदो भलाई थींदी कचहरी में अल्लाह ताला तव्हां के असां के हाजी सही मोहम्मद चंगल सभिनी के जेके प्रोग्राम स्टेज जी ज़ीनत जेके भी इज्जत वारा मुअज़्ज़ज़ मेहरबान आडो वेठल सभिनी के आबादी शाह फरमाए व मा अलैना इल्ला सुभान अल्लाह।